मुलाज़मतुनि में भर्तियुनि में असांजे सीनियर ऐं फोती मुलाज़िमनि जी औलाद खे तरजीह नौकरियूं ॾियो। उन खां ॿियो जेको अहम मुतालबो आहे, सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ वर्कशॉपुनि ते अरबे रुपयनि जी मशीनरी बीठी आहे, रोड मेकिंग मशीनरी, जंहिंमें रूलर आहिनि, ग्राइंडर आहिनि, वाटर वेनर्स, इलाही तारियूं मशीनरियूं आहिनि जेके इंतिहाई हैवी मशीनरियूं आहिनि। उन्हनि खे सिंध जे डिपार्टमेंट जे हाईवे डिपार्टमेंट जे ऑफिसर शाहीअ हथ सां आइडियल ॾेखारे ख़राबु करे बीहारियो आहे। ज़्यादातर उन्हनि ते बजट कढी बजट खाई था वञनि। इन ज़्यादतीअ जे ख़िलाफ़ बि असीं एहतिजाज करे रहिया आहियूं त उन्हनि ते सिंध जा मुलाज़िम, ड्राइवर, पंहिंजा क्लीनर, हेल्पर नौकरियूं करे रहिया आहिनि। जेकॾहिं इहो इदारो ई हिननि तबाह करे छॾियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे इहे मुलाज़मतूं बि ख़तमु करे छॾींदा। इन शांतीअ ऐं इन साज़िश जे ख़िलाफ़ बि असीं एहतिजाज करे रहिया आहियूं त इन जदीद मशीनरीअ खे क़ाबिल इस्तेमालु बणाए ऐं मुलाज़िमनि जा जेके मुलाज़मतूं उन्हनि खे यकीनी बणायो वञे। टियों मुलाज़िमनि जो मसइलो आहे त रहाइशी कालूनियूं। असांजे मुलाज़िमनि खे रहाइशी कालूननि जी वॾी ज़रूरत आहे। नौशहरो फिरोज़ में तव्हांखे ख़बर आहे, कंडियारो खां वठी मुख़्तलिफ़ जॻहुनि ते जेके असांजे डिपार्टमेंट जूं सरकारी प्रॉपर्टियूं पयूं उन्हनि ते कब्ज़ा थी रहिया हुआ। असां उन जे लाइ जदोजहद कई आहे ऐं अॼु असांजो मुतालबो आहे त उते नंढनि मुलाज़िमनि खे रहाइशी कालूनियुनि जा क्वार्टर ठाहे उन्हनि खे लीज़ ते नंढी माहवार किस्तुनि ते भला उन्हनि जा प्लाट ॾिना वञनि त जीअं घटि में घटि असांजे उन मुलाज़िमनि जो मसइलो हल थिए। अहिड़े नमूने